ये फिरियादी दो भाजो फिरियादी उनके भाग फिरियादी वो जो भाग कत्ल थी उन्हें लड़सा हम गुलाम नबी ये मुझे कुमेली उनके बका का ने ये मुझे क्वारो हारे माती शादी कंदम मासा इंसाफ कयो के अम्मा प्यारे कोई न कोटी दो 15 सालन का बाद गुलाम नबी जायो उनका पोई कुमेल जायो बाबा मरी पर माँ जो फरियाद कोई न मुझे दो मुझे बचा भया हमारी इधर अम्मा आया मुझे गुलाम नबी जी अम्मा आया कुमेल रजा जी इरशाद काशिफ मुझे के मारे मकान जे भिक नाहे मुझो घर हिते आहे खान चाचा जो ॻोठ मुंहिंजे खे मारे पोइ वही मकान ॾे भॼी मां पाण अखियुनि सां ॾिठा आहिनि मां पाण ॾिठा आहिनि हे मुंहिंजो नंढो पुटु हिते ई मुंहिंजो गुलाम नबी बि अदा खे ख़बर आहे मुंहिंजो गुलाम नबी बि हिते अदा मां लाइ कुझु न बचियो मूंखे इंसाफ़ मिले बसि मूंखे हाणे अम्मा बि कोई न कंदो मूंखे अम्मा मुंहिंजा ॿई पुट हमो नालो छा रज़िया नालो गमटाल पीरो गमटाल न ही छा थो तुजो मुंहिंजो पुटु नंढो वॾो बि मुंहिंजो मारियो अथनि इनजो नालो छा इनजो नालो कुमेल रज़ा पुटु गमटाल जो आहे पाण किथे न मामा पाण गॾाणी बरो चौ खान चाचा मुंहिंजो सहारो आहे मसलो छा थो थियो मामा मसो ज़मीननि ते हे ज़मीननि ते बकान पवे इंशाल ज़मीन खाई असां मरी वेंदा हाणे इनखे कंहिं क़तल कयो मामा इनखे इरशाद